ब्रेकिंग न्यूज़ आहे चुहड़ जमाली मां सां शेयर करे रहिया आहियूं। मालपीड़ी भरिसां जतोई ऐं रिंद बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरियुनि जा 16 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में मोहम्मद ख़ान रिंद, हसन, साजन, रसूल बख्श, असलम, वली मोहम्मद ऐं ॿिया शामिल आहिनि, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ चुहड़ जमाली मां सां शेयर कई पिया। मालपीड़ी भरिसां जतोई ऐं रिंद बिरादरीअ जी ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरियुनि जा 16 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में मोहम्मद ख़ान रिंद, हसन, साजन, रसूल बख्श, असलम, वली मोहम्मद ऐं ॿिया शामिल आहिनि, जिन खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। चुहड़ जमाली मां सां ख़बर शेयर करे रहिया आहियूं। मालपीड़ी भरिसां जतोई रिंद बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो। झेड़े दौरान लठियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरियुनि जा 16 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मियुनि में मोहम्मद ख़ान रिंद, हसन, साजिद, रसूल बख्श, असलम, वली मोहम्मद ऐं ॿिया शामिल आहिनि। चुहड़ जमाली मां खे अहम ख़बर ॾियूं पिया। मालपीड़ी भरिसां जतोई ऐं रिंद बिरादरीअ जी ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि तां झेड़ो थी पियो आहे। झेड़े दौरान लठियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरियुनि जा 16 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया।